बंदोबस्तु हिते कयो अथनि। सखर जा माण्हू बि हिते था अचनि, शिकारपुर जा माण्हू हिते था अचनि, लाड़काणे खां माण्हू हिते था अचनि, नवाब शाह जा माण्हू हिते था अचनि। असां कंजारे खां आया आहियूं, महबूदुर जतोई ज़िलो असांजो नौशहरो आहे। असांजे कंजारे में सहूलियत आहे, बैंकूं बि आहिनि, पर उते कोन था अचनि। असांजो अकाउंट हिते खुलियो आहे। हाणे हिते अचूं था, धिका था अचनि, पैसा ॾियनि कोन था। चई नंबर वाइज़ आहे, नंबर वाइज़ हिते न को नंबर आहे, न को सॾु थिए थो। ॿाहिरियां सॾु था कनि, उन्हनि खां पैसा वठी उन्हनि खे पैसा ॾियनि था पिया। असां सुबुह खां वठी आया आहियूं, बीठा आहियूं। तव्हां किथां आया आहियो? अच्छा, तव्हां हाणे ॿुधायो दरिया खनमरी खां आया नालो आहियूं। ॿुधायो। नालो सुल्तान अहमद। टियों ॾींहुं आहे असांखे धिका रही मोचड़ा हे अथई धक लॻल आहिनि। डंडा आया अथनि साईं, डंडा आया अथनि, हे धक लॻल आहिनि। छो मारियो अथनि? मथे में धक छो मारियो अथनि तव्हांखे? शोर छो था कयो, रशी छो था कयो? गेट ते बीहूं था, गेट ते बीहण सां माना धिका रहियो, असांखे हेठि लाइ अचूं। पुलिस पैसा केरु थो वठे तव्हां? पुलिस उते नाला वठो, हुतां रोड खां मान सड़ींदा, उहे हुते अचनि था। असांखे उते रोड तां धिका रहियो, हेठि लाइ अचनि।